अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे शो STN न्यूज़ ख़बर शामिल कंदासीं। नवाब वली मोहम्मद मां ऐं रिपोर्टर अब्दुल्ला रिंद जी त नवाब वली मोहम्मद में दरंदन हथां पीर ॻोठ लॻ वहशी मासूम न्याणी मोनिका जे खून सां इंसाफ़ लाइ शहरियुनि जी एहतिजाजी। ख़बर मूजिबि नवाब वली मोहम्मद शहर में पीर ॻोठ लॻ वहशी दरंद मासूम न्याणी मोनिका खे लज लाड बाद बेदर्दी सां क़त्ल करण अमल ख़िलाफ़ शहरी एक्शन कमेटी नवाब वली मोहम्मद जे आफ़िस अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो। शहरी एक्शन कमेटी जे सदर मोहम्मद यूसुफ रिंद, अनवर रिंद, मजीद सुमरो ऐं ॿियनि कयो। ॼाणायल मुज़ाहिरनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त दरंदन हथां पीर ॻोठ लॻ वहशी मासूम न्याणी मोनिका खे लजलाट बाद क़त्ल करे ज़ुल्म कयो आहे। मोनिका पहिरें क्लास जी शागिर्दियाणी आहे। SSP खैरपुर खां परज़ोर मुतालबो कयूं था त मज़लूम न्याणी मोनिका सां इंसाफ़ करे ज़ालिमनि खे गिरफ़्तार करे सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी